नासिब इब्तिखास वेझो डींगरी के बेदर्दी से कत्ल करे लाश उछलाइण वारे वाक़े खिलाफ वारसन पारां झलोरी शहर में हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदा तालिब सरकार। तालिब, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो वञां त हीउ अफ़सोसनाक वक़्तु पेश आयो आहे। तड़के थाणे जी हद झलोरीअ भरिसां जेको आहे 5 क्लास जी शागिर्दाणी 10 साल आमना कुंडाणी जेका स्कूल वञी रही हुई त स्कूल मां रस्ते मां मुबैना तौर गुम थी वई ऐं गुम थियण खां पोइ जेको वारसनि ते संदसि गुम थियण जो इतलाह ॾिनो ऐं उन खां पोइ इतलाह खां पोइ 5 ॾींहं गुज़रण खां पोइ जेको आहे अॼु संदसि ढेंगाण भरिसां जेको नसीब मोड़ आहे उतां खां संदसि ॿोरीअ में बंदि थियल लाश हथ आयो आहे। अहिड़े लाश खां पोइ जेको आहे झलूरीअ में शटर बंदि हड़ताल करे वारसनि ऐं शहरीनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो ॻायो वियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मासूम नियाणीअ जो जेको आहे लाश हिन वक़्तु मेपुखास सिविल अस्पताल खणो वियो आहे जिते पोस्टमार्टम पिणु कयो वियो आहे ऐं वॾे तइदाद में पुलिस ऐं ॻोठाणा पिणु पहुतल आहिनि ऐं सोगवार माहौल आहे। उन अहिड़े वाक़े खां पोइ जेको अॻूणो MLA सैयद अली नवाज़ शाह पहुतो आहे ऐं उन सां गॾोगॾु सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह PP MNA मीर मुनवर टालपुर पारां गिरफ्तीअ जो इज़हार कंदे अफ़सोस जो इज़हार कयो आहे ऐं पुलिस खां पुरज़ोर मुतालबो कयो त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मेपुखास पुलिस पारां जेके ॾुहारी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ को बि क़दम नथो कयो वञे। मेपुखास पुलिस सिर्फ़ु मंशात जो भत्तो वसूल करण में मसरूफ़ आहे। हालांकि मासूम नियाणी जेका लापता थी इन खे वारसनि सां ॻोल्हा करण में का बि हमदर्दी न कई, कंहिं बि मदद न कई। लेकिन जॾहिं लाश हथायो त वारसनि खे सिर्फ़ु मासूम नियाणीअ जो हथनि में लाश ॾिनो वियो आहे। जी तालिब, वॾी महिरबानी अवां जी अपडेट खां आगाह करण जे लाइ।